Welcome to Synsoft Studio. This is Sal Chandio. अॼु असां ॾिसंदासीं त इंटरनेट कीअं थी हले ऐं इंटरनेट जी कहिड़ो तरीक़ो आहे ऐं मैसेज असांजा हिकु पीसी खां ॿिए पीसी खां कीअं रिसीव थो थिए, जेके टावर्स लॻल आहिनि उहे कीअं था कमु कनि, उहे छा हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि या सिर्फ़ु वाईफाई जे थ्रू या सिग्नल्स जेके ट्रेवल हिक ॿिए खां रिसीव था थियनि ईअं था थियनि। बहरहाल जेका इंटरनेट आहे उहा इंटरनेट ईअं चई सघूं था त वायर्स जे थ्रू कनेक्शन आहे असांजो। जेका इंटरनेट आहे उहा सॼी वायर्स जे थ्रू कनेक्शन्स आहिनि उन्हनि जा। जॾहिं बि असां इंटरनेट जी ॻाल्हि था कयूं डेफिनेटली इंटरनेट में वाईफाई बि अची वियो। अगरि असां डिवाइसिस खे यूज़ कराईंदासीं त डिफरेंट तरीक़े सां इंटरनेट इस्तेमालु थींदी आहे। जीअं ईवो थी वियो, ईवो मीन्स इवोल्यूशन। अगरि असां यूज़ करायूं जेका PTCL वारनि जो कनेक्शन हूंदो आहे असांजो, उहो बि अची वियो, जेका असां वाईफाई ब्रॉडबैंड चई सघूं या बेसबैंड चई सघूं था, ठीकु आहे। या असांजो ईअं चई सघूं त असांजी जेका वाईफाई आहे, ठीकु आहे, हीअ असांजा डिवाइसिस आहिनि जंहिंजे वाईफाई मीन्स वायरलेस। वायरलेस मीन्स इन मां ज़ाहिर आहे इन मां इहो ई मुराद थो थिए त वायर खां बग़ैर आहे, तॾहिं असां उहे सिग्नल्स रिसीव करे सघूं था, असां सेंड करे सघूं था। इट मीन्स असां इंटरनेट ते आयासीं त ईवो आहे, PTCL आहे, वाईफाई आहे, या असां वायरलेस जे थ्रू सिग्नल्स सेंड ऐं रिसीव कंदा आहियूं। त कहिड़े तरीक़े सां हूंदो आहे पूरी दुनिया में जेका इंटरनेट जा कनेक्शन्स आहिनि सभु वायर्स जे थ्रू कनेक्टेड आहिनि। अगरि असां ॾिसंदासीं ऑर्गेनाइजेशन Tier 1 ऑर्गेनाइजेशन आहे, Tier 1 हिकु अहिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे जंहिं पंहिंजी सॼी दुनिया में वायर्स विछाए छॾी आहे। सॼी दुनिया में वायर्स विछाए छॾी आहे, उन जे थ्रू असां सभिनी खे कनेक्शन्स मिले थो। उतां असांखे फ्री ऑफ कास्ट मिले थो। फॉर एग्ज़ाम्पल हुननि पंहिंजे वायर सॼी कनेक्शन्स करे सघो, तव्हां पंहिंजो बि इंटरनेट सां कनेक्शन करे सघो था। अगरि असां घर खां वठी पंहिंजी ऑफिस ताईं लाइनियूं कनेक्शन करे छॾियूं त असां घर वारे पीसीस ते ईज़ीली मैसेज सेंड करे सघूं था। इट मीन्स उहो Tier 1 ऑर्गेनाइजेशन जे कॉन्सेप्ट जे थ्रू असांजा सिस्टम्स कनेक्टेड हिक ॿिए सां थियल आहिनि। जीअं पाकिस्तान में कनेक्शन्स किथां था अचनि, ॿियनि मुल्कनि में किथां था अचनि, सऊदी अरबिया मां किथां था कनेक्शन्स अचनि, उहे कीअं था अचनि, उहे जीअं असांजो सभ खां पहिरियां PTCL आहे। PTCL बि असांजी ISP आहे। ISP मीन्स इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। ॿियूं बि आहिनि, जीअं अगरि ॾिसूं त वतीन बि आहे, वतीन बि आहे, मोबलिंक वारा बि आहिनि। मोबलिंक वारा बि ISP प्रोवाइड कनि था, वतीन वारा बि ISP प्रोवाइड कनि था। ISP मीन्स इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। हुन जो पंहिंजो नेटवर्क ठहियलु आहे, हुन जूं पंहिंजूं वायर्स कनेक्टेड थियल आहिनि ओवरऑल पाकिस्तान में। जीअं अॼुकल्ह पहिरियां मोबलिंक वारनि PTCL वारनि खां वरितो, पर कुझु साल पहिरियां हिननि पंहिंजियूं सॼियूं वायर्स विछाए छॾियूं आहिनि मोबलिंक वारनि। मीन्स पहिरियां हिननि खां सर्विसिस वठंदा हुया, हाणे सभ खां पहिरियां PTCL कनेक्शन्स ॾिनो हुयो। ऐं सभ खां पहिरियां जेको इंटरनेट यूज़ कई वई उहा लम्स यूनिवर्सिटी में कई वई हुई। सभ खां पहिरियां मूंखे हुन प्रोफेसर जो जेको जंहिं इंस्टॉलेशन्स कई, नालो मूंखे कोन्हे यादि हींअर। मीन्स PTCL सभ खां पहिरियां जेको इंटरनेट जो कनेक्शन यूज़ थियो हुयो उहो लम्स यूनिवर्सिटी में थियो, लियाकत यूनिवर्सिटी जमशोरो मां। उते ई पहिरियों सभ खां पहिरियां कनेक्शन्स ड्रा कया विया हुया, सिस्टम्स खे मैसेज कीअं सेंड कबो, उहो सॼो नेटवर्क ठाहियो वियो लम्स यूनिवर्सिटी में। इट मीन्स ISP बि PTCL जे थ्रू, असांजे वतीन जे थ्रू या मोबलिंक ISP आहे। ॿियूं बि आहिनि 3-4 जिन जी मदद सां इंटरनेट सर्विस प्रोवाइड थींदी आहे। मीन्स के ही कनेक्शन्स हूंदा वायर्स जे थ्रू, ही वायर जे थ्रू कनेक्शन थींदा हिननि सभिनी जा। ही अलॻि कनेक्शन आहे डेफिनेटली, ही अलॻि कनेक्शन आहे, ही अलॻि कनेक्शन आहे डेफिनेटली। मीन्स के PTCL वारे ISP आहिनि, वतीन बि ISP आहे, मोबलिंक बि ISP आहे, वायर बि जेको वायर्स जे थ्रू कनेक्शन्स आहिनि। ऐं ईवो मीन्स जेको असांजो ईवो असांजे PTCL में बि थी सघे थो, वतीन वारनि जो घटि हूंदो आहे। जीअं मोबलिंक वारनि जा डिवाइसिस मिलनि था, बोल्ट जेके डिवाइसिस नंढा नंढा हूंदा आहिनि, जेके ईवो थी वियो, उन्हनि जे थ्रू असांजो ईवो असांजो वायरलेस आहे। ही वायरलेस आहे, यानी कि वायरलेस न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके सिग्नल्स हूंदा उहे ट्रेवल कंदा थ्रू द वायरलेस, यानी कि ईवो जे थ्रू वायर। ईअं चई सघूं था वाईफाई ऐं ईवो असांजो
थी सघे थो सेमी, पर हीअ असांजो डायरेक्टली असां कनेक्शन डिवाइस ॾींदासीं तॾहिं असां इंटरनेट हलाईंदासीं। वाईफाई असांजी तॾहिं हलंदी जॾहिं असां सिर्फ़ु सिर्फ़ु पासवर्ड लॻाईंदासीं तॾहिं हलंदी। पर हाणे ॻाल्हि था कयूं त मोबलिंग वारा या यूफोन वारा या टेलीनॉर वारा जेके बि उहे कनेक्शन्स कीअं था हलनि, फॉर सपोज़ सिग्नल्स कीअं ट्रेवल कंदा, हीअ हिकु टावर लॻल हूंदो, हिते टावर लॻल हूंदो। फॉर एग्ज़ाम्पल डिफरेंट सिटीज़ में जीअं लारकाणे में टावर लॻल आहे, डेफिनेटली लारकाणे मुख़्तलिफ़ एरियाज़ में लॻल हूंदो, कंबर में मुख़्तलिफ़ एरियाज़ में टावर्स लॻल हूंदा, यानी कि हीअ सॼा टावर्स मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ के थ्रू ट्रेवल कराईंदा आहिनि। मीन्स हीअ तव्हां वायर्स कनेक्शन हूंदो हिनखे, हिन जो वायर्स कनेक्शन हूंदो हिन जो वायर्स कनेक्शन हूंदो हिन जा, ऐं डेफिनेटली हिते ॿियो टावर आहे जेको सर्विसिस प्रोवाइड कंदो आहे हितां। मीन्स कि सॼी वायर आहे, जॾहिं बि मैसेज फॉर एग्ज़ाम्पल हीअ असांजो हिते सेलफोन आहे, ठीकु आहे, हीअ असांजो सेलफोन आहे, जॾहिं बि मैसेज हितां सेंड थींदो त किथां वेंदो, हिते ईंदो डेफिनेटली, पोइ मैसेज रिसीव थींदो ईंदो हिते ईंदो, जिते तव्हांजी मोबाइल फ़ोन जा कनेक्शन होम एड्रेस, हिकु जॾहिं बि तव्हां जिते बि स्टे कंदा आहियो थोरो, त उन जी तव्हांजी होम एड्रेस थींदी आहे उन टावर सां। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हीअ लारकाणे में, हिते तव्हां दादूपत आहियो, ठीकु आहे, हिते दादू तव्हां हाणे स्टे कई आहे दादू, त डेफिनेटली हीअ तव्हांजी होम एड्रेस थींदी तव्हांजी मोबाइल फ़ोन जी, हीअ तव्हांजी होम एड्रेस थींदी हिते, जिते यानी कि थोरो टाइम बि तव्हां स्टे कयो, इट मीन्स तव्हांजी ख़ुदि ब ख़ुदि उहा होम एड्रेस थींदी। यानी कि ईअं बि चई सघूं जितां तव्हांजे सिग्नल्स रिसीव थींदा उहे तव्हांजी होम एड्रेस थींदी तव्हांजी मोबाइल फ़ोन जी सिग्नल जे थ्रू। मीन्स हीअ असांजो जामशोरो थी वियो, यानी कि हीअ कराची थी वई फॉर एग्ज़ाम्पल। इन तरीक़े सां सभु जेके बि टावर्स हूंदा उहे सभु हिक ॿिए सां कनेक्टेड पाण में हूंदा आहिनि। मीन्स जॾहिं बि हिकु मैसेज सेंड थींदो मोबाइल फ़ोन जा, तव्हांजो फॉर एग्ज़ाम्पल फ्रेंड आहे कराची में, हुते तव्हांखे कॉल करणी आहे, तव्हां डायरेक्टली हिननि जे थ्रू विदिन सेकेंड्स तव्हांजी कॉल हिते पहुचंदी आहे। असां जस्ट डायल कंदा आहियूं, कुझु सेकेंड्स खां बाद रिंग वञण थींदी आहे, रिंग जीअं अटेंड थींदी कॉल फ़ोन त असांजो हुते रिसीव थींदी आहे कॉल, ऐं असांजो जेको वॉइस हूंदो उहो हिन जे थ्रू असांजा सिग्नल्स वेंदा आहिनि। मीन्स जॾहिं बि सिग्नल्स वॉइस हूंदा त सिग्नल जीअं असां अॻ में सिखियोसीं त सिग्नल्स वॉइस या हीअं वेंदा आहिनि, अगरि वाईफाई हूंदी इंटरनेट हूंदी त उन जे लाइ सिग्नल्स हिन तरीक़े सां ट्रेवल कंदा आहिनि नेटवर्क में। मीन्स हीअ सॼो तरीक़ो आहे इंटरनेट जो, त इंटरनेट कीअं इस्तेमालु थी थिए टावर जे थ्रू। डेफिनेटली PTCL वारनि जो बि टावर आहे पंहिंजो, हू बि टावर जे थ्रू कमु कंदा आहिनि सभु शयूं। मीन्स जॾहिं मथां ॾिसंदा आहियूं असां टावर जे मथां हिकु LED ॿरंदी आहे राति जे टाइम में, ॾींहं जो त नज़र न ईंदी छो त ॾींहं रोशनी जे करे, राति जो हिकु LED, एक्चुअली उहे ई सेंसर आहिनि, उन में एंटीनास लॻल हूंदियूं आहिनि। हिन में को बि कॉन्सेप्ट कोन्हे त छा इंटरनेट मथां सयारनि जे थ्रू थी थिए, न, सयारो कोई बि कनेक्शन असांखे नथा ॾियनि त असांजी इंटरनेट थी हले मथे को सैटेलाइट लॻल आहे, सैटेलाइट जो को बि कॉन्सेप्ट कोन्हे। अगरि असां चऊं त मथे सैटेलाइट लॻल आहे, उहो सैटेलाइट जे थ्रू असांखे सिग्नल्स रिसीव था थियनि, नो, को अहिड़ो तरीक़ो कोन्हे त असांजे मथां सैटेलाइट्स खां रिसीव थियनि। हीअ सभु हिक ॿिए सां कनेक्टेड थियल आहिनि। हा, अॼुकल्ह